कराची ऐं हैदराबाद खे ॻंढींदड़ M9 मोटरवे ते हिकु तरफ़ तेज़ रफ़्तार सफ़र ऐं ॿिए तरफ़ अहिड़ी ज़मीन जिते गुज़िरियल कुझु सालनि खां फितरत खे ॿीहर आबाद करण जी कोशिश जारी आहे। हीअ कहाणी आहे हिकु अहिड़े ॿेले जी जंहिंजी शुरूआति 2019 में कई वई। हीअ आहे अर्बन फॉरेस्ट M9। तक़रीबन 200 एकड़नि ते पखिड़ियल हीउ ॿेलो अॼु लॻभॻि 2.5 लख वणनि जो घर बणिजी चुको आहे। हिन ॿेले में पोखियल वणनि मां लॻभॻि 90% निम जा वण आहिनि। निम हिकु अहिड़ो वणु आहे जेको असांजे माहौल ऐं मौसम सां घणो अरसो जुड़ियल रहियो आहे। उन जी ख़ासियतुनि सबबि निम खे हिते वणकारी लाइ ख़ासि अहमियत ॾिनी वई आहे। पर हिन ॿेले जी वणकारी सिर्फ़ु हिक ई क़िस्म जे वण ताईं महदूद नाहे। अख़्तियारनि मूजिबि ॿेले खाते जी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ा वण पोखिया वञनि जेके माहौल सां गॾु इंसान लाइ बि फ़ाइदेमंद हुजनि। अर्बन फॉरेस्ट जेको आहे असांजो इहो सिंस 2019 खां असां स्टैब्लिश करणु शुरू कयोसीं। इन डिफरेंट पैचिस ही स्टैब्लिश थियो। 2019, 20, 21 इहे उहे ईयर्स हुआ जिन में ही स्टैब्लिश थियो। पोइ असां हिन खे मेंटेन कयोसीं। मैक्सिमम बेनिफिट खणण जे लाइ हिते इहो अर्बन फॉरेस्ट जी प्लानिंग कईसीं। इहे 19 खां रेस करणु शुरू कयासीं ऐं यको टिल नाउ असां हिन खे मेंटेन कयूं था पिया। हिते जेको आहे साईं तक़रीबन जेको आहे 2,50,000 2.5 लख जे क़रीब जेके आहिनि वण लॻियल आहिनि। ऐं असां हिते जेके स्पीशीज़ हयूं उन में असांजो फोकस इहो ई हुयो त नेटिव ट्रीज़ लॻनि, जेके कराची जा पंहिंजा इंडिजीनियस ट्रीज़ हुजनि, जंहिंमें असांजो सभ खां वॾो जेको फोकस हुयो उहो हुयो निम ते। एज़ा डायरेक्टा इंडिका निम हिते असां हईंसीं। बबुर एकेशिया हिते हयूंसीं। उनखां पोइ कुझु पैचिस में पीपल लॻियल आहे, गुलमोहर लॻियल आहे। त इन तरीक़े सां जेके नेटिव जेके इन्वायरमेंट सां कंपेटेबिलिटी में हुजनि उहे असां वण हिते हयासीं। जेको इन्वायरमेंटल बेनिफिट आहे उहो त जीअं तव्हां पाण चयो त अर्बन फॉरेस्ट्री जो जेको मेन कंसेप्ट आहे उहो आयो इन जे करे हुयो त जेके जेके कॉन्क्रीट जंगल असां क्रिएट करे छॾिया आहिनि, वॾा वॾा शहर, उन्हनि में जिते जिते असांखे मौक़ो मिले असां ऑक्सीजन पॉकेट्स ठाहियूं त वण पोखियूं, उन मां जेको आहे ऑक्सीजन रिलीज़ थिए ऐं जेका हीअ कार्बन डाइऑक्साइड आहे इहा एब्जॉर्ब थिए। हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे। ॿियो फ़ाइदो इहो आहे त इमीडिएट जेका सोर्स आहे इंडस्ट्रियल पॉल्यूशन आहे, व्हीकल पॉल्यूशन्स आहिनि, उन्हनि मां जेके क्लोरोफ्लोरोकार्बन्स या कार्बन डाइऑक्साइड निकिरे थी पई, उन्हनि खे ही वण एमिट पंहिंजो एब्जॉर्ब कनि था ऐं कार्बन सिक्विस्ट्रेशन कनि था। ऐं साह जेका एयर आहे उनखे प्यूरिफाई कनि था। अच्छा, उनखां अलावा हैबिटाट जेको आहे उनखे बि वॾो फ़ाइदो पहुतो आहे। बायोडाइवर्सिटी खे फ़ाइदो पहुतो आहे। पखी हिते अखेरा कनि था। नेटिव पखी ख़ासि तौर ते जंहिंमें स्पैरो, झिरकी ऐं चंद हिकु जॻह ते तव्हां ॾिसंदो तव्हांखे तोता बि नज़र ईंदा। त उन्हनि खे जॾहिं घर मिलियो आहे, रिहाइश मिली आहे, त उहे अची हिते रहनि था पिया। क्लाइमेट चेंज जो जेको इहो प्रोसेस आहे इहो असां ह्यूमन बींग्स जी एक्टिविटीज़ जे करे ई थियो आहे। ऐं हाणे असांजी इहा ज़िम्मेदारी आहे त असां एक्शन्स खणूं। असां वटि जेको सभ खां बेस्ट ऐं फास्टेस्ट वे आहे उहे ॿ आहिनि। हिकु त इहो आहे त असां कोशिशि कयूं त कार्बन इमिट घटि मां घटि कयूं। ठीकु आहे, जेके बैड प्रैक्टिसिस आहिनि धुएं खे कंट्रोल करण लाइ इंडस्ट्रीज़ वठनि, पर उनखां पोइ जेको सेकेंड इम्पोर्टेंट शइ आहे उहा आहे जेका असांजे वस में आहे, उहा आहे वण पोखणु। त जेतिरा असां वण पोखींदासीं त इहे वण उन कार्बन डाइऑक्साइड खे एब्जॉर्ब कंदा, ऑक्सीजन ॾींदा। अच्छा, इन्हनि वणनि सां जेको आहे रेन में बि इज़ाफ़ो थींदो, प्रेसिपिटेशन थींदी। अच्छा, जेके अर्बन फ्लडिंग अचे थी पई कराची में, उन में बि तव्हां ॾिसंदो ही मैकेनिकल हिंड्रेंस आहिनि। इहे वण सिटी ताईं पुॼण खां अॻु में ई उन जे फ्लो खे काफ़ी हद ताईं रिड्यूस करे छॾनि था पिया। त पैगाम इहो ई आहे, इट्स टाइम टू टेक एक्शन। सभु गॾिजी करे, छो त को हिकिड़ो इदारो डिपार्टमेंट जो हिकु ई रोल कोन्हे, सभिनीनि खे गॾिजी करे एफर्ट्स करणियूं पवंदियूं ऐं असांखे वधि खां वधि वण पोखणा ऐं वण बचाइणा आहिनि सस्टेनेबल बेसिस ते। हज़ारनि जी तादाद में वण लॻियल आहिनि ऐं हे जेको आहे ऑक्सीजन फराहम कंदा आहिनि। जीअं आलूदगी आहे, हिते फैक्ट्रियूं ज़्यादा आहिनि, पोइ आलूदगी ख़तमु करण जे लाइ जा ही रोड आहे, पोइ इहे माहौलियाती फ़ाइदा आहिनि। हिन में उन में स्वांजड़ा, पेरिडकेशिया आहे, निम आहे, ख़ासि तौर ते ज़्यादा उहो लॻाईंदा आहिनि। फ्रूट बि लॻाईंदा आहिनि, जीअं अमरूद आहे, ॼमूं आहे, उहे पखी अचनि था, खाइनि था, उन्हनि खे फ़ाइदो पहुचे थो। ऐं जेकॾहिं को ॿाहिरियां अचे थो गर्मी में, उहे बि हिते हज़ारनि जी तइदाद में फैमिलियूं लही वेहनि थियूं इन वणनि जे करे। छो जो हे ऑक्सीजन ॾियनि था, हिते थधिकार आहे, सुकून वारो माहौल आहे। शहर में जेको आहे सो घणो सिस्टम आहे, माना इन जे करे पोइ हिते अची माण्हू वेहनि था। शहर मां फैमिलियूं ईंदियूं आहिनि, अचर जे ॾींहुं ख़ासि तौर ते ज़्यादा ईंदियूं आहिनि हिते। वण मुख़्तलिफ़ आहिनि, मतिलबु काफ़ी वैराइटियूं आहिनि। ऐं तंहिंखां बाद ही माशाल्लाह सहूलियत बि आहे पखियुनि जे लाइ बि, हिते असीं जे लाइ बि सही आहे, कमकार बि आहे, सुठी ॻाल्हि आहे।
तंहिंखां पोइ हिते पाड़ो आहे, मतिलबु शहर आहिनि, जीअं सोसाइटी आहे, रोड आहे, हीअ मतिलबु वॾो मुख़्तलिफ़ भलो इलाइक़ो आहे। हिते पखी तरह तरह जा वेंदा आहिनि ऐं हिते लुड़ मच्छरो न आहे, को बि अहिड़ो सिस्टम न आहे। मतिलबु हिते प्यारो इलाइक़ो आहे, सुठी ॻाल्हि आहे। लखनि जी तादाद में हिते वण पिया आहिनि, तंहिंजी तादाद में मतिलबु हीअ ॿेले खाधे जो सिस्टम आहे, माशाल्लाह सॼो सुठो आहे। लॻाइनि था इहो केवड़ो, हा इन जो तयारु कयूं था, बूटा तयारु करे ॾियूं था, सरकारी नर्सरी आहे, हिसाब किताब सां ॾियूं था, जेको थींदो आहे। ॿिया कहिड़ा कहिड़ा वण लॻाईंदा आहियो, बूटा ॿिया लॻाईंदा जाम लॻाईंदा आहियूं, मोरिंगा थियो, निम थियो, ॿिया काफ़ी लॻायूं था, फाइकस लॻायूं था, गुलनि वारा लॻायूं था, गुलाब थियो, इहे काफ़ी लॻायूं था बूटा। सही। सो इन जे करे सिंध फास्ट जेको खोलियो आहे, इन जे करे आहे जो ग़रीब आवाम जे लाइ या को अचे थो, मदरसे जे लाइ, स्कूल जे लाइ, यूनिवर्सिटी जे लाइ, इन जे लाइ ॾियूं था हितां। M9 ते रोज़ानो सफ़र कंदड़नि माण्हुनि लाइ ही वणनि जो मंज़र हिकु मुख़्तलिफ़ तस्वीर पेश करे थो। हिकु पासे तेज़ रफ़्तार मोटरवे ऐं ॿिए पासे पकड़ियल सब्ज़ ॿेलो। ही मंज़र रुॻो अखियुनि खे वणंदड़ न आहे, पर इहो इन ॻाल्हि जी बि यादि ॾियारींदो आहे त तरक़ीअ सां गॾु फितरत लाइ जाइ रखण बि ज़रूरी आहे। 2019 में शुरू थींदड़ ही सफ़र अॼु तमामु घणो अॻिते वधी चुको आहे। ही वण ज़मीन सां गॾु हिकु अहिड़े कुदरती माहौल जी तामीर जो हिसो आहिनि जंहिंजो असरु वक़्त सां वधीक नुमायां थींदो। हिकु वणु अॼु नंढो थी सघे थो, पर सालनि खां पोइ उहो शाम, ऑक्सीजन ऐं फितरत जी हिकु वॾे निज़ाम जो हिसो बणिजी सघे थो। अर्बन फॉरेस्ट M9 जी कहाणी असल में हिकु ॾींहं जी कहाणी न आहे। 2019 में पोखियल वणनि खे अॼु हिकु शकिल मिली आहे, पर ॿेले जी असुलु कहाणी अञा जारी आहे, छो त ॿेलो तयारु थियण में वक़्तु वठंदो आहे। वण वधंदा आहिनि, माहौल तब्दील थींदो आहे ऐं वक़्त सां गॾु हिकु पोखियल ज़मीन कुदरती मंज़र में तब्दील थींदी वेंदी आहे।